नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त एडवोकेट मोहम्मद हनीफ़ कपरी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर टंडो मोहम्मद ख़ान शहीद बिल्किस टांडियो ऑर्गेनाइज़ेशन जे ज़िले टंडो मोहम्मद ख़ान जे फंड में खुर्द-बुर्द यानी करप्शन थियण ते चीफ सेक्रेटरी गवर्नमेंट ऑफ सिंध डिप्टी कमिश्नर टंडो मोहम्मद ख़ान असिस्टेंट कमिश्नर तालका टंडो मोहम्मद ख़ान असिस्टेंट कमिश्नर तालका बुलड़ी शाह करीम असिस्टेंट कमिश्नर तालका टंडो गुलाम हैदर मुख्तियार कर रिवेन्यू तालका टंडो मोहम्मद ख़ान मुख्तियार कर रिवेन्यू तालका बुलड़ी शाह करीम मुख्तियार कर रिवेन्यू तालका टंडो गुलाम हैदर ऐं कॉन्ट्रेक्टर जेको गुमनाम आहे इन्हनि सभिनी ख़िलाफ़ हाई कोर्ट हैदराबाद में पटिशन दाख़िल करे छॾी। एडवोकेट मोहम्मद हनीफ़ कपरी कोऑर्डिनेटर ऑफ टंडो मोहम्मद ख़ान शहीद बिल्किस टांडियो ऑर्गेनाइज़ेशन हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कंदे ॿुधायो त असांजे ज़िले टंडो मोहम्मद ख़ान खे करोना वायरस रिलीफ फंड में गवर्नमेंट तरफ़ां 2 करोड़ 81 लख रुपया मंज़ूर थिया ऐं इन खां अलावा टंडो मोहम्मद ख़ान में हज़ारे मुख़ीर हज़रात जिन पिणु करोना रिलीफ फंड में फंड ॾिनो। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त ग़रीबनि ताईं को बि राशन नाहे पहुतो। कुझु कटा राशन जा पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾेई खानापूरी कई थी वञे। ऐं वॾी हैरत जी ॻाल्हि इहा आहे त मीडिया खां अवाम खां बचण जे लाइ राशन चोरनि वांगुरु राति जो मनपसंद चंद माण्हुनि खे सॾाए ॾिनो थो वञे। यादि रहे कॉन्ट्रेक्टर जेको गुमनाम आहे उन जो को अतो पतो नाहे, सवाल कंहिंखां कजे। एडवोकेट मोहम्मद हनीफ़ कपरी ज़ालमनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई आहे ताकी उन्हनि खां हिसाब किताब करे ग़रीबनि खे उन्हनि जो हक़ ॾिनो वञे।